दोस्तों अॼु जी पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे वेलकम कंदासीं हिन यूट्यूब चैनल में। दोस्तों अॼु बहितरीन अपडेट जेका आहे तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। दोस्तों हाणे रोशन जो टाइम भी अची चुको आहे क़ैद मां निकिरण जो। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामे में जेका पापनगर ई आहे बलाज खान जी, जंहिंमें शाहनवाज़ खान, डोडो रोशन, कुझु ॿिया दोस्त क़ैद आहिनि। हाणे ॾिसजो तव्हां, रोशन जो हितां आज़ादी जो टाइम अची वियो आहे। घणो रोशन भी क़ैद काटी शुरू खां वठी हिन 63-64 एपिसोड ताईं अञा उते ई पियो आहे, उन कपिड़नि में साॻी जॻह ते कुटिजे थो पियो, पर उन जो ख़ासि एक्शन नाहे ॾेखारियो वियो। ऐं शुरू में सिर्फ़ु तव्हां ॾिठो त मल्हार जा एक्शन ॾेखारिया विया ऐं शेर दिल जा बि। हाणे आख़िरी को वण में हिकु अधु माण्हू ॿधईं, को एक्शन एतिरा उन्हनि जा बि न ॾेखारिया विया। हाणे टाइम अची वियो आहे शेर दिल जो एक्शन तव्हां थोरो घणो ॾिठो आहे, बाक़ी हाणे रोशन जो एक्शन बि तव्हांखे ॾिसणो आहे। रोशन आज़ादु थींदो पंहिंजे इन क़ैद मां, ऐं इन खां पोइ हू बलाज खान जे लाइ नासूर बणिजी वेंदो। बलाज खान बि घणनि जा चांवर खाधा आहिनि, हाणे बलाज खान जा चांवर खाइण लाइ बि माण्हू तयारु थी विया आहिनि। अगरि ईअं न थियो त बलाज खान सम्झ कंहिंखे न छॾींदो। बहरहाल ईअं थियण वारो आहे, यानी बलाज खान जो ढींगो ढेरी ॼाण थियो। रोशन भी हिकु मतिलबु जीअं हितां ॿाहिरि निकिरंदो उन खे त अंदरि में बाहि आहे त मां इन खां पलांद वठां, जेतिरो हिन मूंखे ज़लील ख़्वार कयो हुयो इन जेको आहे क़ैद खाने में। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।